मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज। शहरी इतिहाद जे सर ते सवे शहरनि जो 4 ॾींहं बे एहतजाज जारी। रैली धरणो। ख़बर मूजिब मेहर में वधंदड़ बदमनी चोरियुनि फुरियुनि धाड़नि ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज आहिनि। शहरी इतिहाद पारां मेहर में जारी बदमनी जे ख़ात्मे SSP दादू हटायो ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरियुनि धाड़नि दौरान फुरथियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराइण लाइ 4 ॾिहाड़ी बि एहतजाज जारी रखियो। शहरी इतिहाद जे सर ते मेहर जे दुआहथ चौक खां शहरी इतिहाद जे चेयरमैन नियाज़ अली बुढ़ो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली में अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक SUP, PTI, अवामी पोरियत तहरीक, अहले सुन्नत वल जमात जे अॻवाननि नियाज़ अली बुढ़ो, अयूब खोसो, बसीर गोरड़, हबीब हुज़ूरी, मौलाना मंसूर चांडियो, वकील मीर खोसो, वकील पुनल खोसो, शकील अतार, इश्तियाक तुनियो समेत वॾी तइदाद में शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे बदमनी ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे मेहर जे घंटाघर चौक वटि निटण उस में धरणो हंयो। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर शहर में थाणनि समेत वॾेरनि जूं औताकूं पातारियुनि में तब्दील थी वयूं आहिनि। चूंडियल नुमाइंदा ॾोहारियुनि जा ॾातारी बणिजी विया आहिनि। SSP दादू ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पियो करे, जंहिं सबबि शहरी ॾोहारियुनि हथां यरग़माल आहिनि। बदमनी जा ज़िम्मेवार SSP दादू ऐं चूंडियल नुमाइंदा आहिनि। हुननि घुर कई त मेहर में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मेहर मां फुरथियल सामान ₹1,00,000 वापसि कराया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।